अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, तव्हांजे मनपसंद प्रोग्राम सिंधी फिल्म फ़नकार साण आऊं आहियां अवांजो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बनि साण तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां पूरी टीम तरफ़ां महरान टीवी तरफ़ां सलाम ख़ुश आमदीद नमस्ते सत श्री अकाल। जी मुंहिंजा साईं, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? यकीनन असांखे ख़बर आहे त तव्हां ख़ुशि हूंदा ऐं असांजी दुआ आहे त तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। प्रोग्राम में तव्हां सां हर हफ़्ते मुलाक़ात थींदी आहे। हर हफ़्ते जेकी कुझु असांखे ख़बर आहे तव्हां सां ॻाल्हियूं वंडींदा आहियूं ऐं जेको कुझु असांखे मिलियो आहे सिंधी फिल्मनि जे हवाले सां, जेका इंफॉर्मेशन मालूमात आहे उहा कोशिशि करे तव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। अमेरिका जे शहर लॉस एंजलिस में जेके LA चवंदा आहिनि, उते दुनिया जो वॾे में वॾो स्टूडियो हॉलीवुड ऐं अमेरिका जे हिकिड़े ॿिए शहर में बि उहो साॻियो स्टूडियो आहे ऐं हाणे उहो स्टूडियो जेको आहे उहो चवनि था त सिंगापुर में बि कमु थियो आहे, हॉलीवुड स्टूडियो। ऐं उहो ख़ुदा ताला जो शुक्र आहे त आउं इहो स्टूडियो 2 दफ़ा घुमी चुको आहियां। हींअर गुज़िरियल चंद महीना अॻु में जॾहिं मुंहिंजो उते वञणु थियो त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हॉलीवुड स्टूडियो खे ॾिसण लाइ दुनिया मां माण्हू ईंदा आहिनि ऐं उन जी टिकट जेका आहे सा $150 खां वठी $250 ताईं आहे। यानी कि घटि में घटि जेका टिकट आहे सा पाकिस्तानी 20,000 रुपया आहे। त सच पुछो त जेके असांजा महिमान हुआ, जेके असांखे गॾु वठी विया, जेके घुमाइण लाइ गॾु वठी विया, त आउं त सच पुछो त थोरी देरि लाइ डिॼी वियुसि त 20,000 रुपया। हुन बाबा हीअ हिते जो 150 रुपया आहे, 20,000 तव्हां सोचो पिया 15,000 पाकिस्तान जा, ही हिते जो हिकिड़ो हिसाबु आहे। बहरहाल सच पुछो दोस्तो त जॾहिं हॉलीवुड असां घुमियो त आउं तव्हांखे कहिड़ी शइ छा स्टूडियो हो, यानी कि हिकिड़ो वॾी फैक्ट्री हुई जंहिंमें माना अहिड़ी कहिड़ी शइ हुई जेका उते आर्टिफिशियल या उते ज़िंदा जावेद न हुजे। घोड़ा, उठ, टैंकूं, गाॾियूं। हिकिड़ी जाइ ते असां कैमरा ॾिठियूं, जेके कैमरा हूंदियूं आहिनि फिल्मनि जूं, त तक़रीबन 100 खां वधीक कैमरा हुयूं, 100 खां वधीक सेट हुआ। ऐं उन खां पोइ उते सॼो ॾींहुं माण्हू खे लॻंदा, माना सुबुह जो 9:30 बजे इहो स्टूडियो खुलंदो आहे ऐं शाम जो तक़रीबन 6 खां पोइ इहो बंदि थींदो आहे। ऐं उन में पोइ हिकिड़ी राइड आहे, नंढड़ी रेलगाॾी आहे। उन रेलगाॾी में उते जेके महिमान आहिनि उन्हनि खे उहो स्टूडियो घुमाईंदा आहिनि ऐं उते जेके तमामु वॾियूं फिल्मूं आहिनि, जेके हॉरर मूवियूं आहिनि या जेके एक्शन मूवियूं आहिनि या जेका शार्क हिकिड़ी फिल्म आई मच्छीअ जी, त उहा उन जो पहिरीं ट्रेलर ॾेखारींदा आहिनि स्क्रीन ते। पोइ चवंदा आहिनि त इहा फिल्म जेका हुई सा हिन जाइ ते ठही। पोइ असां हैरान थी वियासीं त हिकिड़ो नंढड़ो पाणी जो दुॿो हो ऐं शार्क जेका मछली हुई, जेका मच्छी हुई, उहा प्लास्टिक जी मच्छी हुई। पोइ उन्हनि ॿुधायो पियो त इहो असांजी कैमरा, असांजी टेक्निक जो कमाल आहे त असां तव्हांखे ईअं बाक़ाइदा वॾो हिकिड़ो तूफ़ान करे ॾेखारियो त माना बाक़ाइदा हिकिड़ो समुंड में हिकिड़ी मच्छी अचे पई ऐं मच्छी माण्हू खे खाए पई, जहाज़ खे किराए पई। हालांकि सभु जहाज़ आर्टिफिशियल आहे। त सच पुछो त इन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो हो त ॾिसो केतिरी टेक्नोलॉजी एडवांस, उन खां पोइ इहे माण्हू फिल्मूं ठाहिनि पिया या इन्हनि माण्हू फिल्मूं ठाहियूं। पर जेकॾहिं सिंधी फिल्म जी ॻाल्हि कजे त असां वटि इन क़िस्म जी का सहूलियत कान हुई। असांजा जेके आर्टिस्ट हुआ, असांजा जेके हिदायतकार हुआ, असांजा जेके डायरेक्टर हुआ, उहे जेकॾहिं कैमरामैन न हूंदो त वीचारा पाण कैमरामैन सां गॾु हूंदा ऐं कैमरामैन वरी पाण मेकअप मैन थींदो ऐं उन हिसाब सां लाइटमैन बि पाण थींदो। माना हर माण्हू हिकिड़े माण्हू जो कमु हूंदो, उहो माण्हू टे कमु करे फिल्म खे हुननि हिकिड़ी जिद्दत बख़्शी। ऐं सच थो चवां त असांजूं जेके फिल्मूं हुयूं, माज़ीअ जूं जेके फिल्मूं हुयूं, उहे कंहिं बि हिसाब सां, कंहिं बि एंगल सां, कंहिं वॾी फिल्म खां उहे घटि न हुयूं। उन्हनि जो मयार, उन जी कहाणी, उन जो अंदाज़ बि कंहिं माण्हू कंहिं अंग्रेज़ी फिल्म खां घटि न हो। जी मुंहिंजो साईं, हीअ त हुई हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं तव्हां सां शेयर कई प्रोग्राम में। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे त हाणे हिन प्रोग्राम में
काफ़ी जेके नगमा आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि, पर कुझु नगमा अहिड़ा आहिनि जेके माना पुराणे दौर जा आहिनि, जेके असां वटि उहे मौजूदु कोन्हनि, पर उहे ऑडियो नगमा जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि। ऐं असां वक़्तु ब वक़्तु इहा कोशिशि कंदासीं त उहे ऑडियो नगमा बि जेके आहिनि से तव्हांखे ॿुधायूं ऐं तव्हां बि लुत्फ़ अंदोज़ थियो, असीं बि लुत्फ़ अंदोज़ थियूं, छाकाणि त असांजी लाइब्रेरी में काफ़ी असां कोशिशि कई आहे त उहे पुराणा जेके नगमा आहिनि काफ़ी जेके आहिनि उहे न मिली सघिया आहिनि। त इन साण हाणे अचो था त अॼु हिकिड़ो अहिड़ो ई ऑडियो नगमो ॿुधूं था, यकीननि तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो, छाकाणि त मूंखे त इहो नगमो ॾाढो वणंदो आहे। अचो। जी दोस्तो, गानो तव्हांखे कीअं लॻो? थोरो घणो वणियो हूंदो, पर आउं सम्झां थो जेके काफ़ी दोस्त आहिनि, जेके यंगस्टर आहिनि, असांजा नौजवान आहिनि, उहे वरी केॾी महिल सोचींदा हूंदा त छा पुराणियूं फिल्मूं आहिनि, पुराणा नगमा आहिनि, पर बहरहाल दोस्तो इन्हनि जो बि हिकिड़ो वक़्तु हुयो, इन्हनि नगमनि जो बि हिकिड़ो दौरु रहियो। बहरहाल प्रोग्राम खे अॻियां वधाइण खां अॻु में इशारो मिली रहियो आहे हल्के ब्रेक जो। वञिजो न केॾांहुं, ब्रेक खां पोइ वरी पाण गॾु आहियूं। जी मुंहिंजा साईं,
हाणे तव्हांखे ख़बर आहे त असां कोशिशि करे पंहिंजे हिन प्रोग्राम में सिंधी फिल्म ऐं फ़नकार में कंहिं महिमान खे घुराईंदा आहियूं। अॼु जो जेको महिमान आहे उनजो तारुफ़ आउं हीअं कराईंदुसि त काफ़ी अर्स अॻु में, यानी कि जॾहिं असीं बि नंढा हुआसीं, त फिल्मुनि सां चाह, सिंधी फिल्मुनि सां प्यार, सिंधी फिल्मुनि सां शौक़ु, ऐं ख़ासि करे असांखे पोइ इहा ख़बर पई त साईं जिन किन सिंधी फिल्मुनि में असिस्टेंट डायरेक्टर तौरु बि कमु कयो ऐं किन फिल्मुनि में वरी नंढिड़ो पार्ट बि कयो, ऐं उनखां पोइ हाणे ड्रामनि में ऐं स्टेज ते हुनजो वॾो नालो आहे। आउं सॾायां थो पंहिंजे महिमान निसार कोलाजी साहब खे। साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर? तव्हां हथ ई में मिलायो, माना बाक़ाइदा लॻे पियो त तव्हां पोड़ा कोन आहियो अञा। निसार साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? चङा भला, सभु ख़ैर आहे? अल्लाह जी महिरबानी, दुआऊं। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? मज़े में आहियो? इहो मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांजी उमिरि केतिरी आहे? हाणे आऊं कीअं ॿुधायां तव्हांखे त मुंहिंजी उमिरि केतिरी आहे? न, इहो असांखे इहो राज़ जेको आहे, ख़ासि करे ख़वातीन जेके आहिनि से उमिरूं लिकाईंदियूं आहिनि। तव्हां त माशाल्लाह एवर ग्रीन आहियो। उहा सही ॻाल्हि आहे। न, माना सवाल मां न पुछंदा आहियां। न, सवाल तव्हां भले पुछो, पर उमिरि जो न पुछो। अच्छा, उमिरि जो न पुछो। ठीकु आहे, ठीकु आहे। निसार भाई, तव्हांखे ख़बर आहे त हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया, तव्हांखे लॻे कीअं थो सिंधी फिल्म ऐं फ़नकार? साईं, बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। असां हिनखे शौक़ सां ॾिसंदा आहियूं ऐं मालूमात थिए थी जेके असांजा पुराणे ज़माने जा माण्हू आहिनि, कुझु अचनि पिया या कुझु ॿुधनि था, त असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। वाह। ऐं कंपेयरिंग बि तव्हांजी सुठी आहे ऐं महिरान टेलीविज़न जो इहो हिकिड़ो अनमोल तोहफ़ो आहे सिंधी माण्हुनि जे लाइ, त पुराणी फिल्मुनि जे लाइ इंट्रोडक्शन थिए पियो त माण्हू कुझु ॾिसी, नौजवान कुझु हिन मां सिखी सघनि था। तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे निसार साहब SMS कनि पिया, यानी राब्ते में असां सां बि, या असांजो जेको डायरेक्टर आहे तारिक ब्रोही साहबु, या जेका मैनेजमेंट आहे उनखे चवनि था असांखे बि शामिलु करियो। हाणे इहो असां लाइ मुमकिन कोन्हे, छाकाणि त हाणे जेकॾहिं सभु माण्हू ईंदा त असां हाणे कोशिशि इहा करियूं था त जेके लाॻापियल शख़्सियतूं आहिनि, जीअं को अदीब आहे, को राइटर आहे, शाइर आहे, फ़नकार आहे, जिन जो कंहिं न कंहिं हवाले सां सिंधी फिल्मुनि सां हिकिड़ो लाॻापो रहियो आहे, हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे, उनखे असां माना प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। ऐं कोशिशि सच पुछो त इहा कंदा आहियूं त हीउ जेको प्रोग्राम आहे इहो असांजो न, हीउ सभिनी दोस्तनि जो आहे, हीअ अमानत आहे सिंध जी। छाकाणि गुलाम नबी मोराई साहबु इहो असांखे शुरू में चयो हो त हीअ हिकिड़ी जेका तव्हां जेका बि शइ ठाहियो, असांजे सिंध लाइ ठाहियो, ताकी सिंध जे आवाम खे उन मां वधि में वधि मालूमात मिले। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजो जेको बचपन आहे उहो सिंधी फिल्मुनि जे हवाले सां, माना जेको तव्हांजो तारुफ़ असांखे ख़बर आहे सो इहा त तव्हां बचपन में लिकी वञी फिल्मूं ॾिसंदा हुओ। इन खे त केतिरी हक़ीक़त, सदाकत आहे? असल में छा आहे त आउं हिते पढ़ंदो बि हुउसि, पर स्कूल खां नटाए असां जामशोर जे पुल वटि पार्क में वेंदा हुआसीं। पोइ 3-4 ॼणा छोकिरा हूंदा हुआसीं जेके असां मशवरो कंदा हुआसीं, यार हाणे हींअर त हलिया वेंदासीं, शाम जो छा करियो? पोइ इहो चवंदा, बाबा हाणे ॿ अना टिटियाना करियो गॾु त पाण हली ॾिसूं फिल्म। पोइ असांजे तक़रीबन वेंदा सिंधी फिल्म जो उन वक़्त में थोरो शौर बि घणो हो, ऐं त असां कोशिशि कंदा हुआसीं त वञी सिंधी फिल्मूं ॾिसूं। पोइ असां अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हुआसीं, माना शौक़ु हो। पोइ माना उमिरि थोरी वधी, असांखे 15-16 साल तक़रीबन, त फिल्म हिकिड़ी ठही पई महबूब मिठा। महबूब मिठा, जी हा, उहो काज़ी अहमद में बि ठही। अच्छा, इहो निसार साहब जेका महबूब मिठा ठही पई, इन ते पाण गुफ़्तगू करियूं था, पर इहो मूंखे ॿुधायो त महबूब मिठा जेका फिल्म ठही पई, एक्चुअल उहो माना सन कहिड़ो हो? एक्चुअल सन इहो 68-69 जे दरमियान जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, महबूब मिठा फिल्म, महबूब मिठा हुई जेका जंहिं रिकॉर्ड टोड़े छॾिया। बेशक, ऐं ॾाढी सुठी फिल्म हुई। हुन में हिदायतकार हुए AQ पीरज़ाद साहब। अच्छा, हुन में तक़रीबन कास्ट ॾाढी हुई। पहिरीं रखियो क़ुर्बान जिलानी खे, उहे हलियो। तंहिंखां पोइ मुश्ताक चंगेज़ी, मंसूर बलोच, माशाल्लाह असांजो सुठो आर्टिस्ट, बहितरीनु, शेख सिंधी, चकोरी, ऐं अब्दुल हक अबड़ो जेको असांजो उस्ताद हो। उन हिकिड़ो मेन कैरेक्टर, माना विलन जो कैरेक्टर हिकिड़ो कयो। हुन में ॾाढो सुठो कमु उन कयो। ऐं उन जी कुझु शूट असां वटि हिते हैदराबाद में भली, हिते जेका वापडा कॉलोनी हाणे ठही आहे, हाणे जेका हिते हिकिड़ो सिरनि जो भठो हूंदो। अच्छा, हिते असांजी शूट थियल आहे जेका मूंखे यादि आहे।
न तव्हां जेको आहे जी इन महबूब मिठा ते इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं साईं, पर हाणे इहा ॻाल्हि खुली आहे त तव्हां इन में इंटर फिल्म में कीअं थियो? साईं उहो मूं तव्हांखे ॿुधायो न त 15-16 साल मुंहिंजी उमिरि हुई त शौक़ु त हो असांखे, जी जी पर मुंहिंजो वरी थोरो वास्तो हयात अली शाह बुखारी साहिब सां, अच्छा त उन जो यार हिनखे बि शौक़ु आहे, असांखे असिस्टेंट जी ज़रूरत आहे, छो न हिनखे वठि, त हुन मूंखे नियापो कयो। आउं वरी हितां काज़ी अहमद वियुसि, काज़ी, अच्छा इहा शूटिंग काज़ी अहमद थी? शूटिंग काज़ी अहमद में। उन्नड़ अली नवाज़ उन्नड़ जो को बाग हो, बाग़ीचो, हाणे त छा आहे ख़बर न आहे कंहिंजे नाले सां आहे छा, पर उन्नड़नि जो बाग हो, उन में जानवर बि हुआ, वॾो बाग हो, पार्क हेॾा वॾा। हयात अली शाह मूंखे हुते इंट्रोड्यूस करायो। जी जी पोइ इहो जेको असिस्टेंट आउं रहियुसि, पोइ इहो सभिनि अदाकारनि सां पोइ कमु थियो, छोटो मोटो को करेक्टर बि मूं कयो। उतां खां पोइ वरी मूंखे अॼु ताईं यादि आहे त कैमरामैन हो सईद रिज़वी। सईद रिज़वी, छो त मुंहिंजी नौजवान हुअसि त मुंहिंजी महिनत एॾी हुई त सईद रिज़वी साहिबु चए त यार तूं मूं सां गॾु कमु कर। मुंहिंजी चई आउं किथे थो तव्हां सां गॾु कमु करे सघां, ऐं तव्हां वरी कराची हलिया वेंदो। चई न कराची वेंदो त छा आहे, तूं मूंसां गॾु हुजे। मुंहिंजो न साईं, हाणे मुंहिंजी शादी वादी थींदी, लिहाज़ा आउं कोन हली सघंदो। ऐं थियो बि ऐं हिन फिल्म जी शूट खां पोइ तक़रीबन 6-8 महीननि में मुंहिंजी शादी थी वई। वाह। पोइ वरी आउं पंहिंजे घरेलू मसइलनि में मसाइलनि में पंहिंजे धंधा कारोबार में लॻी वियुसि हलियो। अच्छा अच्छा, महबूब मिठा खे त पाण डिस्कस पोइ कंदासीं। निसार साहिबु, उन टाइम में जी तव्हां बचपन में माहौल छा हूंदो अथई फिल्मनि जे हवाले सां? माहौल तव्हांखे शौक़ु माना आम पब्लिक खे या घरनि में माना हिकिड़ो ख़ासि माहौल फिल्म जे हवाले सां किथे किथे वधीक हो या न हुयो? साईं उन वक़्त में बि वधीक माहौल हो। असल में छा हो त उन वक़्त में साफ़ सुथरियूं फिल्मूं ठहंदियूं हुयूं, जी जी कहाणियूं हुन जूं एॾियूं सुठियूं हूंदियूं, डायरेक्शन हुन जी एॾी सुठी हूंदी, गाना एॾा सुठा हूंदा जी जी जेके माण्हू रेडियो खणी ॿाहिराड़ी में फुल आवाज़ करे ॿुधंदा हुआ। वाह। ऐं उन वक़्त में गाॾियुनि वाॾियुनि में रेडियो ही वग़ैरह कोन घटि हूंदा। जी जी कंहिं वटि को हूंदो न, त इहो तक़रीबन माण्हू मूंखे यादि आहे हाणे रेडियो खणी टेप खणी शहरनि में बि हलंदा हुआ, ॿुधंदा हुआ, शौर हूंदो हुनखे गाना ॿुधण। उन वक़्त में शाइरी बि ॾाढी सुठी हूंदी। हाणे शाइरी जे जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे त अॼु वारो न आहे महबूब मिठा फिल्म जो, महबूब मिठा फिल्म ते कंहिं ॿिए दफ़ा ॻाल्हाईंदासूं, पर हाणे जीअं तव्हां शाइरी जी ॻाल्हि कई आहे त महबूब मिठा फिल्म जी शाइरी बि कमाल जी आहे, उनजा नग़मा बि कमाल जा आहिनि। अचो त ही नग़मो ॿुधूं था।
जी साईं, निसार साहब केॾां गुम थी वियो साईं? बसि असां अची वियासीं उन दौर में। वरी वापसि अचो साईं, वापसि दौर में अचो। यादगिरी ॾियारे छॾी तव्हां, असांखे ॾाढो सुठो माहौल हो साईं। अच्छा, ॻाल्हि इहा आहे निसार साहब त हिते तक़रीबन जेके महिमान अचनि था, गेस्ट असांजा अचनि था, या ॿुधाए त ख़ुदि आऊं बि आहियां, त पोइ सच पुछो त इंसान जेको आहे सो थोरी बि उनखे यादगिरी पोयां वठी वेंदी आहे, त उहो माज़ी में गुम थी वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं माज़ी में गुम थियणी आहे जीअं ख़्वाब में बिल्कुलु पोयां हलियो वियो, पोइ वरी झटको अचे थो, सही ॻाल्हि, वरी हिते हलिया था अचूं। बहरहाल हाणे ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी आहे। अचो त हिकिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं, नंढड़ी साई। दोस्तो, कमर्शियल ब्रेक आहे, नंढड़ी साई आहे, वञिजो न, तव्हां या असां गॾु हूंदासीं। ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। असीं सां गॾु आहियूं, निसार कुलाई साहिबु असां सां गॾु आहे। निसार साहिबु, पाण जेका फिल्मनि जे हवाले सां ॻाल्हि पे कई, त काफ़ी दोस्त जेके आहिनि उन्हनि मूंखे ख़त बि लिखिया आहिनि, SMS बि कयो, त तव्हां जेका ॻाल्हि ॿोल कई हुई अबाणे जे बारे में, पर तव्हां असांखे स्टोरी जे बारे में या उनजो राइटर केरु हो उहो असांखे न ॿुधायो आहे। हाणे काफ़ी जेके दोस्त निसार साहिबु उन्हनि बाक़ाइदा असांखे लिखियो बि आहे ऐं राब्तो कयो अथनि त जेको तव्हांजो प्रोग्राम थी रहियो आहे उनखे बाक़ाइदा असीं हिकिड़ी कहाणी ॾेई तरतीब करे रहिया आहियूं। थी सघे थो अॻियां हली असां हिते किताब ठाहियूं या हिते का ॿी का स्टोरी ठाहियूं, सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु सही। त असां हुनखे ॿुधायूं था। त दोस्तो, जेका तव्हांखे यादि हूंदो साहिबु, सिंधी ॿी फिल्म अबाणा हुई, जंहिं ते असां हिते काफ़ी गुफ़्तगू बि कई। असांजो वॾो महिमान आयो हो अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु, उन अबाणा ते गुफ़्तगू कई ऐं फिल्म ते गुफ़्तगू कई। त हिन जो पेशकार इदारे जो नालो हो कंवर मूवीज़। तारीख़ जेका रिलीज़ थियण जी आहे उहा आहे 24 जनवरी 1952। पेशकार वसी भाई ठारूमल ऐं ॿिया जेके ॿ ॼणा उहे गॾु हुआ। हिन जो एसोसिएट प्रोड्यूसर हो मनखे ठाकुर, प्रोड्यूसर जेको मनखे ठाकुर, हिदायतकार दीपक आशा ऐं अर्जुन मंगवाणी जेके आहे उहे हिन जा हिदायतकार हुआ। एसोसिएट डायरेक्टर जेको हो उहो हो केसी पटेल, लेखक बहारी मसनद ऐं मकाला राम पंजवाणी। राम पंजवाणी जो हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे सिंधी अदब जे हिसाब सां। ऐं साईं अक्कासी जेका आहे उहा आहे सरिंदर सना जी। साउंड रिकॉर्डर जो नालो हो शाह मिस्त्री ऐं नग़मनि जी रिकॉर्डिंग कई PH शर्मा ऐं संदन असिस्टेंट हो। ऐं तदवीन हुई दत्ता गोपाल जी। मेकअप मैन जो नालो हो बाबू। ड्रेस डायरेक्टर जो नालो हो वसंत ऐं आर्ट डायरेक्टर जो नालो हो वहाब भोजनानी। स्टिल फोटोग्राफी ॾिनी हुई उहा दादू जेके स्टूडियो मां हिन जी माना स्टिल फोटोग्राफी कई वई। डांस डायरेक्टर जो नालो हो देव जी ऐं स्टूडियो जेको हो सो आशा स्टूडियो, रंजीत स्टूडियो। इहे इन स्टूडियो में जेका फिल्म तैयार थी। टाइटल नीना। पब्लिसिटी इंचार्ज जो नालो हो रमेश। सुपर डायरेक्टर जो नालो हो ईश्वर जहान। शाइर जेके हुआ हिन फिल्म जा पुरुषोत्तम ज़िया, प्रभु चुगनाणी ऐं ॿिया। मूसीकार बिलोसी राणी। बिलोसी राणी तव्हांजो ॿुधल हूंदो, पुराणो हिकिड़ो मूसीकार हो। ऐं गुलूकार हुआ सल्ला सामताणी, विद्या गिरबख्शाणी, सावित्री गिरबख्शाणी ऐं मास्टर चंदर। उहे जेके हुआ सो इहो सही अबाणा जा जेको सो मुख़्तसिर तारीफ़ असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो आहे। हाणे निसार साहिबु, काफ़ी ॻाल्हियूं बि थियूं ऐं तव्हां बि हाणे ज़रूरु इहो चवंदो त छो न महबूब मिठा फिल्म जो ॿियो को नग़मो ॿुधिजे। बहितर थी वञे, ॾाढो सुठो थी वञे। महबूब मिठा जो तव्हां त चवां थो सभु ॿुधायो, पर ॿ ॿुधायो त बि ठीकु आहे असां लाइ। ठीकु आहे, ठीकु आहे। त पोइ अचूं था गाने तरफ़। महबूबा महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी। जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणिक रंगी मुंहिंजे दिलि वणी। हल चाल अजब मसानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी।
मौसम में दूर रही तू तो बहारन पे जुल्म करी तू पूरा जन्नत जी तो के तो भाया जनतान गॾिजी रही तू जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी दिल तुंहिंजी थी दीवानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी हथ हथ में हुजे तुंहिंजो साथी कोला वादा वफा जा निभायूं दिल में हसरत रहे कान बाकी जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी अला प्रीत मिली निशानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी जेका कण करंगी मुंहिंजे दिल खे वणी हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी निसार साहब कीदा भाइयों साईं कमाल आहे वाह वाह साईं वाह ये छा शाइरी फनकार छा गाना छा आवाज़ छा म्यूज़िक कमाल आहे केॾां विया ये फनकार केॾां विया ये शाइर वक़्त सां गॾु केॾां विया ये हलण मूसीकार अॼु त उहा शइ केॾां कान्हे वियूं फिल्मूं साईं अच्छा जीअं तव्हां ज़िक्र कयो त जेका महबूब मटा फिल्म हुई उन में तव्हां एज़ ए आर्टिस्ट कमु कयो या एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर अच्छा उन में तव्हां एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर हयात अली शाह चीफ असिस्टेंट असांजो जी जी त उनजी महिरबानी सां छो त अॼु ताणी बि हयात अली शाह खे अला साईं वरी हयात ज़िंदगी ॾे हयात आहिनि ऐं इंशाल्लाह हयात रहंदा असां सां गॾु रहंदा बाक़ी आउं आहियां बाक़ी मूंखे अहिड़ो माण्हू को सुझे कोन थो पर थी सघे थो कई माण्हू अहिड़ा हुजनि जिन सां असांजो अञा कॉन्टेक्ट कोन्हे या हू असां सां कॉन्टेक्ट नथा कनि या असांखे हू यादि कोन्हनि जी जी या असीं हुननि खे यादि कोन्हे अच्छा इहो जेका तव्हां इहे फिल्म में जेको कमु कयो जी त उहो माहौल कीअं भाइयो त टोटल जेका तव्हांजी टीम हुई केतिरो टीम वर्क हूंदो हो उन वक़्त में उहो माहौल छा हूंदो हो साईं बहितरीनु माहौल हूंदो टीम वर्क बहितरीनु हूंदी का बि हुन में अहिड़ी का ॻाल्हि कान हूंदी हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे कम सां लाइट मैन मेकअप मैन कैमरा डायरेक्टर सिने डायरेक्टर आर्टिस्ट सभु हिक ॿिए सां कोऑपरेट कंदा हुआ कॾहिं बि कोई अहिड़ी ॻाल्हि कान थींदी जंहिंसां को इख़्तिलाफ़ु थिए सभु ख़ुशी ख़ुशी कमु कंदा राति हुजे ॾींहुं हुजे डे नाइट कमु थींदो ईअं त कोन्हे त सिर्फ़ु ॾींहं जो थियो राति जो न डे नाइट कमु थींदो डे नाइट हा ऐं बिल्कुलु हुनखे ईमानदारी सां कमु कंदा ऐं कॾहिं बि हुन में आउं जेसिताणी मूंखे यादि आहे त का अहिड़ी ॻाल्हि कान थी त को थोरो बि को इख़्तिलाफ़ु रहियो हुजे न त अॼुकल्ह जे दौर में ॾिसो था न हिक ॿिए सां हुन हीअं कयो हुन बर्दाश्त कान्हे हुन वक़्तु वॾी बर्दाश्त हूंदी अच्छा नसर साहब जीअं तव्हां इहा फिल्म में एज़ ए असिस्टेंट डायरेक्टर तव्हांजो कंट्रीब्यूशन रहियो त ॿी फिल्म कहिड़ी हुई जंहिंजो में तव्हांजो को एज़ ए तव्हां कमु कयो आहे तो नंढड़ो पार्ट कयो आहे या कमु कयो आहे उहा का फिल्म साईं हिकिड़ी ॿी फिल्म हुई अलबेली अच्छा अलबेली गुलाम हैदर सिद्दीकी साहब उहो शूट कई असां वटि हिते हैदराबाद में जी जी त हुनजो हिकिड़ो गानो हो हा उन गाने माना असां ते हो असां बॼणा हुआसीं अच्छा उन गाने असां ते पिक्चराइज़ थियो वाह तंहिंखां पोइ सभु सॼी टीम हली वई कराची हेॾो वरी असांखे बि कोई शौक़ु कोन हो त असां वञूं या छा छो त आउं त पहिरीं हुनखे चई चुको त भाउ हाणे मुंहिंजी इहा लास्ट आहे त आउं वरी शादी कंदुसि उन खां पोइ वरी हिते थियो त इन करे शादी थी कान थी साईं शादी थी वई शादी थी वई माशाअल्लाह न थी यार बहितर हो न ज़रूरी हो साईं शादी थी त ॾिसो औलाद बि वॾो आहे माशाअल्लाह सभु कुझु आहे अच्छा निसार साहब हाणे जीअं त हाणे वक़्तु असांखे इजाज़त न पियो ॾिए त गुफ़्तगू त काफ़ी वॾी करियूं पर मुंहिंजो हिकिड़ो हलंदड़ सवाल आहे तव्हां खां हिकिड़ो त
त तव्हांजो सिंधी फिल्मनि जे दुनिया में तव्हांजो पसंदीदा फनकार केरु रहियो? साईं, मुंहिंजो सिंधी फिल्मुनि में पसंदीदा फनकार ॿ आहिनि। हिकु आहे मुश्ताक चंगेज़ी, हिकु आहे अब्दुल हक अबड़ो। अब्दुल हक अबड़ो, वाह वाह उस्ताद, सच पुछो त वाह। असांजो बि उस्ताद हुआ, छा हुन परफॉर्मेंस हुई, कमाल आहे साईं। हुन छा स्टाइल, ॻाल्हाइणु अंदाज़ो। ऐं रेडियो ते हूंदो हो त असां वेंदा हुआसीं मुलाक़ात करण लाइ, पर अचानक हुन सां झटि थी वियो, बसि हुनखे थोरो धकु लॻो। इंसान साईं ईअं ई आहे, हवा जो बुलबुलो आहे, पानी जो बुलबुलो आहे जीअं। सही ॻाल्हि आहे। निसार साहब, तव्हां सां गुफ़्तगू ॾाढी सुठी थी, टाइम पूरो थियो सिंधी फिल्म फनकार जो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आया, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं ॾाढो मज़ो आयो तव्हां सां गुफ़्तगू जो। दोस्तो, इन सां प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त, साथ सलामत। इंशाअल्लाह ताला ईंदड़ हफ़्ते कंहिं नए अंदाज़ सां, कंहिं नई फिल्म सां हाज़िर थींदासीं। इजाज़त, साथ सलामत।